आमद के यकीनी बनायो वञे ऐं पंहिंजनि ज़ियारत कनि ऐं ठीकारण जी कोशिश कनि। असां गुज़ारिश कंदासीं त दोस्तनि जा नारा लिखियल आहिनि उहे ई दोस्त तशरीफ़ फरमा थियनि ऐं बाक़ी जेके दोस्त उहे पंडाल में पंहिंजी पंहिंजी नशस्तूं संभालिनि। चऊं था वेलकम कयूं था, मरहबा चऊं था, अहलन व सहलन व मरहबा। अल्लाह साईं तव्हांजे कब्जा लुटाए थोरा कयो जो पाण